बुलंदशहर सिलसिलो जारी है। तव्हांखे बाडा मां ख़बर ॾींदड़ तो नओं देरो में वेसी नमूने सां क़त्ल थियल मासूम ज़ारा मंगी जे कातिलनि खे फाहे ॾियारण लाइ बाडा में मंगी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां गॾियल एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी अज़ीज़ बिरोही, ज़ाहिद मंगी, गफ़ार मंगी, अल्ताफ़ मंगी, तारिक मंगी, अली मोहम्मद बिरोही ऐं असगर नोनारी कई। अॻुवाणनि हैदर चौक ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त मासूम ज़ारा मंगी खे बेदर्दी सां क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त कातिल जो केस दहशतगर्दी कोड में चलान करे कातिलनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। उन केसीअ जे बहाने ज़्यादतीअ जो सोचियो वियो आहे, जेको हुन इनकार कयो आहे, जंहिं ते हुनखे मारियो वियो आहे। इहा वॾी बेवारगी आहे ऐं बग़ैर साहिब एतिरी महिरबानी कई आहे जो हुन कातिल खे गिरफ़्तार कयो आहे। जे ख़िलाफ़ जंहिंजे ख़िलाफ़ असांजो कानून सही तरीक़े सां अमल में नथो आंदो वञे, इन अमल जे ख़िलाफ़ असीं सभु सरापा एहतिजाज आहियूं। असां इन क़त्ल जी शदीद मज़म्मत था कयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।